अस्सलाम वालेकुम दोस्तों। जी तो कुछ दोस्त पुछन पिया कमेंट में तो ये वीडियो एडिट कीअं कंदा आहियो। सो मुझे उन्हनि भाइयों उन्हनि दोस्तनि जे लाइ वीडियो ठाहियो आहे। वीडियो पसंद अचे तो मेहरबानी करे मुझे चैनल के सब्सक्राइब कर छॾियो। तो फिर चलो वीडियो स्टार्ट। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे सब ठीक ठाक हूंदा, मज़े में हूंदा। जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त विदाउट वाटरमार्क जे टिकटॉक तां वीडियो डाउनलोड कीअं कजे। सभ खां पहिरीं मूं वटि वीडियो फेवरेट लगो पियो आहे। मां उन वीडियो की लिंक कॉपी करें जो मां तव्हांखे ॿुधाईंदो त कीअं डाउनलोड कबो। जो फर्ज़ कयो मूं वटि हीअ वीडियो ठहियो पियो आहे, हिकिड़ो फेवरेट लॻो पियो आहे। हाणे जेकर असांखे खणिणो आहे त असांखे छा करिणो आहे, लिंक कॉपी करणी आहे हुन वीडियो जी। लिंक कॉपी कईसीं, ठीकु आहे। लिंक कॉपी करण खां पोइ असांखे टिकटॉक ते छॾे ॾियणो आहे बसि। टिकटॉक ख़तमु थियो। हाणे असां ईंदासीं गूगल में। गूगल खे ओपन कंदासीं। गूगल ओपन कर हिते असां सर्च कंदासीं एस टिकटॉक। ठीकु आहे, इंटर। उन खां पोइ पहिरीं वेबसाइट अची वई आहे जंहिंखे असां क्लिक कंदासीं। जस्ट इंसर्ट अ लिंक। हिते असां कॉपी लिंक जे कईसीं उहा हिते पेस्ट कंदासीं। पेस्ट करण खां पोइ हिते डाउनलोड जे बटन ॾींदासीं। थोड़ी सर्च वठंदई। स्टेप बाय स्टेप मां तव्हांखे ॿुधाईंदो वञंदुसि। विदाउट वाटरमार्क HD उन ते इंटर कंदासीं। हिकु ॿ एड ईंदो, तव्हांजी मर्ज़ी आहे कटियो या छा कयो। वीडियो डाउनलोड थिए पियो। डाउनलोड कंप्लीट थी वियो। ठीकु आहे दोस्तों, हाणे असांजो अॻिलो स्टेप आहे कैपकट। गूगल खे छॾियो, टिकटॉक खे छॾियो। हाणे असांजा कैपकट में कैपकट ओपन कईसीं। उन खां पोइ असां न्यू प्रोजेक्ट खणी ईंदासीं जेको असां हींअर वीडियो ठाहियोसीं, डाउनलोड कयोसीं। वीडियो असां खणी आयासीं, इकरार फिक जो वीडियो खणी आयासीं। इकरार फिक जो वीडियो तमामु बहितरीनु आहे ऐं उन खां पोइ ट्रेंडिंग में वञनि था। मां तव्हांखे स्टेप बाय स्टेप ॿुधाईंदो हलंदुसि, ठीकु आहे। ऐं हिन में मां असल में ॿ टे वीडियो खणी ईंदो आहियां जेके मिक्स करे पोइ जेको आहे अॻिते हाईलाइट मोशन में एडिटिंग कंदो आहियां। पर अॼु तव्हांखे मां हिकिड़े वीडियो जी एडिटिंग ॾेखारींदुसि जेका मां तव्हांखे करे ॿुधाईंदुसि। ठीकु आहे दोस्तों, उन खां पोइ असांजी क्वालिटी 1080 रखंदासीं ऐं फ्रेम रेट 3 रखंदासीं। गर्मी न आई। उन खां पोइ असां ऑडियो रखंदासीं एक्सपेक्ट जेको असां, ऐं हिन वीडियो जो असां वॉल्यूम हटाए छॾींदासीं। ऑडियो जे हिसाब सां असांखे वीडियो सेट करिणो आहे। जी स्पीड घटाईंदासीं सफ़ा। एवरेज के हिसाब से just you सही नमूने एडजस्ट कंदासीं।
जेका मां हर वीडियो में इफेक्ट हणंदो आहियां। हलिया वञो आख़िर में क्रिसमस ओ हीअ इफेक्ट पए शो स्नोशिप इहा इफेक्ट असां सॼो वीडियो ते लॻाए छॾींदासीं। तमामु बहितरीनु लॻंदी आहे, सुठी लॻंदी आहे। हाणे असांजो हिन सॉफ्टवेयर में कमु पूरो थियो। हाणे हिनखे असां एक्सपोर्ट कंदासीं। कैपकट में एक्सपोर्ट करण खां पोइ असां रहंदासीं काइन मास्टर में। काइन मास्टर में अची करे वो प्रोजेक्ट असां खणंदा साइज़ 9:16 वारी खणंदासीं। मीडिया ते वेंदासीं ऐं जेको असांजो वीडियो हुयो जेको कैपकट में ठाहे करे आयासीं उते इंपोर्ट कंदासीं। हिन में इहो आहे जो क्वालिटी सुठी ठहंदी आहे, ज़बरदस्त। ॿियो हिन में को कमु न आहे। एक्सपोर्ट 1080 क्वालिटी ग्लो ई सही आहे। हुन खां पोइ 3 फ्रेम रेट। हाणे असांजो आख़िरी स्टेप आहे अलाइट मोशन खे ओपन कंदासीं। ओपन करण खां पोइ असां प्लस जो निशान ॾींदासीं। 9:16 वारो रेशो खणी जेको असां क्रिएट प्रोजेक्ट ते ईंदासीं। प्लस जे निशान ते क्लिक कंदासीं। मीडिया में वेंदासीं। जेको वीडियो असां काइन मास्टर में एक्सपोर्ट कयोसीं उहो खणी ईंदासीं असां वीडियो। अची वियो ऐं उहो ऑडियो जे हिसाब सां लिरिक्स जे हिसाब सां जिते असांजो बीट मार्क लॻाइणो आहे पहिरियों उहो असां लॻाईंदासीं। सही तरीके से बीट मार्क लगाईंदासीं। उन खां पोइ जेको असांजो कमु आहे लिरिक्स लिखण जो। टेक्स्ट में ईंदासीं। सिंधी में असां लिखंदासीं जेको बि लिरिक्स जे हिसाब सां आहे सॉन्ग। पहिरियां दिल खे उन खां पोइ असां फॉन्ट जो कलर जेको आहे सो वाइट रखंदासीं। साइज़ तक़रीबन 32 सही आहे। उन खां पोइ असां फॉन्ट हितां MB सरीम मसरू 2 हीअ जेको फॉन्ट आहे तमामु बहितरीनु आहे, तमामु सुठो आहे। हीअ फॉन्ट रखंदासीं। उन खां पोइ हितां असां सेंट कंदासीं। सेंट करण खां पोइ पंहिंजे हिसाब सां हिनजी एडजस्ट कंदासीं जिते सही लॻे। ऐं मुंहिंजे ख़्याल में त थोरा नंढा कजनि अखर। पंहिंजे हिसाब सां एडजस्ट करिणो आहे। स्टेप बाय स्टेप मां तव्हां सभिनी भाइरनि दोस्तनि खे ॿुधाईंदो हलंदुसि। ठीकु आहे। उन खां पोइ असां हिनखे ब्लैक शेडो ॾींदासीं। ब्लैक शेडो सां तमामु सुठा लॻंदा आहिनि असांजा लिरिक्स। ठीकु आहे। हाणे हिनखे असां आख़िर ताईं स्टेप ही जेको निशान आहे हिनखे आख़िर ताईं असां जेको आहे सो पूरो कयोसीं हिनखे। हाणे असांखे लिरिक्स जे हिसाब सां जिते असांजो साउंड थिए थो उन हिसाब सां असांखे कट करियूं लिखूं। फर्ज़ के पहिरियां त असांजे पहिरियां असां पंहिंजो नालो ई लिखंदासीं। एडिटर
एडिटर अब्दुल कयूम सोलंकी। हाँ जो हाँ अस हिन में इफेक्ट आणंदासीं जेका मुझी घणे खां घणे इफेक्ट ट्रेंडिंग में वही है। तव्हां ॾिसंदव त 2 मिलियन में मुझो वीडियो वो हले पियो जेको मां पहिरें इफेक्ट ते ठाहियो। ठीक है, पर पहिरें असां हिन जो कलर जेको आहे सो पीलो रखंदासीं, मतलब कि येलो तमामु सुठो लॻंदो आहे जेका हिन इफेक्ट जे हिसाब सां। ऐं हाणे असां जेका मां तव्हांखे इफेक्ट चवां पियो उहा मूं वटि ठही पई आहे ऐं उहा इफेक्ट मां तव्हांखे डिस्क्रिप्शन लिंक में ॾींदुसि। बल्कि ऑल मटेरियल जेको मूं हिन में यूज़ कियो आहे उहो सभु मटेरियल तव्हांखे डिस्क्रिप्शन लिंक में मिली वेंदो। वही इफेक्ट हीअ इफेक्ट भैया दोस्तों ये इफेक्ट जो पसंद है तव्हां सां असांखे इफेक्ट कॉपी इफेक्ट करणो है। उन खां पोइ साॻे असांजी मेन वीडियो में वञूं उनमें छा करणो आहे असांखे सिर्फ इफेक्ट में वञणो आहे। उन खां पोइ पेस्ट इफेक्ट करणो। ठीक है दोस्तों, ये असांजे हिन में इफेक्ट ऐड थी वही। यार काफ़ी दोस्त पुछंदा आहिनि त कीअं ठाहींदा आहियो ऐं मूं चयो पंहिंजे दोस्तनि जे लाइ हिकिड़ो वीडियो मां तयारु कयां थो। जंहिं भाउ खे सम्झ में ॻाल्हि नथी अचे वरी बि मूंसां राब्तो करे कमेंट में ॿुधाए या यूट्यूब चैनल ते कमेंट करे जंहिं भाउ खे सम्झ में न अचे। ऐं हिन इफेक्ट जी मां लिंक ठाहे पंहिंजे डिस्क्रिप्शन लिंक में रखंदुसि त जीअं मुंहिंजा भाइर बिल्कुलु आसानी सां पंहिंजा वीडियो तयारु कनि। का बि ॻाल्हि सम्झ में न अचे त तव्हां मूंखे ॿुधाए सघो था कमेंट बॉक्स में। बस पोइ सॼे वीडियो में पेस्ट करणी आहे। लिरिक्स जे हिसाब सां बीट मार्क बि तव्हांखे मूं ॿुधायो आहे जिते जीअं जहिड़े हिसाब सां साउंड हले पियो उन हिसाब सां लिरिक्स जे हिसाब सां जिते तव्हांखे सही लॻे। हिन जो कलर असां हीअ रखंदासीं। हीअ तमामु सुठो कलर थो लॻे ऐं यकीन कयो तव्हांजा वीडियो ट्रेंडिंग में वेंदा। महिनत कई आहे मूं हिन वीडियो में। अलाह कोन तव्हांखे ॻाल्हि वणंदी हूंदी ऐं जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि अचे थो त मुंहिंजे चैनल खे बि सब्सक्राइब करे छॾींदा। ऐं जीअं असांजो जेको ॿियो वीडियो मां तयारु कयां हर वीडियो जो ट्यूटोरियल मां तव्हांखे ॾींदो वेंदुसि। जेको मां वीडियो टिकटॉक जे लाइ पंहिंजे आईडी ते अपलोड कंदुसि उनजो तरीक़ेकार पंहिंजे यूट्यूब चैनल ते वीडियो ठाहे मोकिले छॾींदुसि। तव्हां भाइरनि जी सपोर्ट सां माशाल्लाह मुंहिंजा 1 मिलियन लाइक भी थी विया आहिनि ऐं तक़रीबन 1,40,000 मुंहिंजा फॉलोअर्स भी थी विया आहिनि। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी आहे। तव्हांजी सपोर्ट सां ई कमु हले पियो। क्वेश्चन में जेका असांजी पहिरीं इफेक्ट हुई उनजी एडिटिंग कंप्लीट थी वई जेका हीअ आहे लिरिक्स वारी। हिन खां पोइ जेका ब्लैक इफेक्ट मां यूज़ कंदो आहियां हर वीडियो में काफ़ी बहितरीनु वीडियो लॻंदो आहे। उन इफेक्ट जी मां लिंक तव्हांखे डिस्क्रिप्शन ॾींदुमि। बल्कि जेको बि मां मटीरियल हिन वीडियो में मां इस्तेमालु कयां थो उहो सभु तव्हांखे मां डिस्क्रिप्शन लिंक में ॾींदुमि जीअं तव्हां भाइरनि खे बिल्कुलु आसानी सां सॼो वीडियो ठाहिण में लॻे। बिल्कुलु आसानी सां तव्हां पंहिंजो वीडियो ठाहियो ऐं जेकॾहिं का बि ॻाल्हि सम्झ में न अचे वरी तव्हां मूंखे कमेंट में ॿुधाए सघो था। ठीकु आहे दोस्तों, हाणे मां तव्हांखे ब्लैक इफेक्ट मोड ठही पिया सिर्फ़ु मां हिन में कॉपी करे पेस्ट कंदुसि। ठीकु आहे, प्रोजेक्ट में ईंदासीं हिन वीडियो जी ब्लैक इफेक्ट खणंदासीं असां हीअ पई सेलेक्ट करे उन खां पोइ असां हितां कॉपी 3 लेयर्स न कॉपी 2 लेयर्स ऐं उन खां पोइ साॻियो पंहिंजी मेन वीडियो ते वेंदासीं ऐं हिनखे असां कॉपी पेस्ट लेयर्स कंदासीं। हेॾे ॾिसो काफ़ी VIP पियो लॻे वीडियो ऐं बहितरीनु लुक ॾिसो तव्हां वीडियो जो केॾो सुठो पियो लॻे। ऐं यकीन कयो मूं हिन में इफेक्ट में ऐं जेका इहा ब्लैक इफेक्ट आहे हिन में मुंहिंजा ट्रेंडिंग में विया आहिनि वीडियो। माशाल्लाह मुंहिंजा फॉलोअर्स 1,40,000 जेको आहे सो मुंहिंजा फॉलोअर्स थी विया आहिनि तव्हां ॿारनि जी सपोर्ट सां।
हीअ उहा इफेक्ट आहे ऐं असां उते एडजस्ट कंदासीं जेसिताईं असांजो वीडियो हले थो पियो। बारबेक्यू जीअं हीअ वीडियो असांजो केसिताईं वरी बीट मार्क लॻाईंदासीं उते लास्ट में ही लॻाइणो आहे। बीट मार्क लॻाइण सां एडिटिंग तमामु सवली थींदी आहे राइट मोशन में। जेकर न लॻाईंदा त कमु हेॾो होॾे थी वेंदो, वीडियो सही न ठहंदो। हीउ हिकिड़ो उहो निशान आहे जेको तव्हांखे जिते तव्हां वीडियो खे बीहारींदो उते ई बीहंदो। एडजस्ट में सवलाई थींदी आहे बीट मार्क जे हिसाब सां। ठीकु आहे, हाणे असां इफेक्ट जेका खणी आया आहियूं इनखे असां हिन में वेंदासीं। हीउ जेको ऑप्शन आहे इफेक्ट जे हिसाब सां हीउ तमामु सही हूंदो आहे। भई कहिड़े हिसाब सां स्पीड पंहिंजे हिसाब सां हूंदी आहे। हिनखे यानी कट न आहे करणु, छो जो जेकर कट कंदासीं त पोइ हुनजी अधु इफेक्ट गायब थी वेंदी आहे। असांखे हिननि निशान में अचिणो आहे, असांखे हिते करिणो आहे ऐं जेका मथी इफेक्ट आहे हुनजी बि असांखे हिते करणी आहे। ठीकु आहे दोस्तो, हाणे असांजो पर हीअ जेके इफेक्ट रखणियूं आहिनि न लिरिक्स जे मथां ई रखणियूं आहिनि, टॉप ते रखणियूं आहिनि। छो जो जीअं हेठां हे ॾिसो हिननि जो लिरिक्स जो लुक केॾो न इहे बि थो अचे तमामु सुठो बहितरीनु। ठीकु आहे दोस्तो, ऐं हीअ जेको मां हिन में मटीरियल यूज़ कयां पियो इहो सभु मां तव्हांखे पंहिंजे डिस्क्रिप्शन लिंक में ॾेई छॾींदुसि त जीअं तव्हां सभिनी ॿारनि खे बिल्कुलु आसानी लॻे वीडियो ठाहिण में ऐं अलाह साईं तव्हांखे कामयाबु कंदो। ऐं मुंहिंजो वीडियो पसंदि अचे त मुंहिंजे चैनल खे बि सब्सक्राइब करे छॾिजो। मन यार असां कुझु हासिलु कयूं यूट्यूब तां। ऐं हाणे असांजो आख़िरी स्टेप हूंदो, हाणे असां हिन में कंदासीं इमोजी एड। इमोजी सां तक़रीबन माशाअल्लाह वीडियो तमामु सुठो लॻंदो आहे। सॉरी यार लाइट मोशन पियो थिए, ग़रीब हाणे मोबाइल आहे छा कयूं। हाणे असां हिन में खणींदासीं प्रोजेक्ट मां सिर्फ़ु असांखे कॉपी लिरिक्स करणी आहे। काॾे उहो ई पियो हीअ तमामु सुठी लॻंदी आहे। हिन में बि इफेक्ट तमामु सुठी आहे ऐं हिन जो जेको असांखे करिणो आहे काॾे वई इमोजी उहो ई पई आहे। असांखे तव्हां कॉपी लेयर करिणो आहे। कॉपी लेयर खां पोइ असां साॻियो प्रोजेक्ट में वेंदासीं ऐं पेस्ट लेयर कंदासीं। बीट जे हिसाब सां तव्हांखे चयो न तमामु सवलाई थींदी। पोइ सिर्फ़ु घड़ियाल ते वञिणो आहे ऐं हिनजी असांखे स्पीड ठाहिणी आहे ऐं टाइम टेबल टाइम ठाहिणो आहे त केसि ताईं। पोइ हिते तीर ठाहिया पिया आहिनि बसि, पोइ हिते पहिरीं थी वई ऐं हिनजी एडजस्ट जिते असांखे सुठी लॻे असां उते ठाहियूं। हिते बि थी पए तमामु थोरो सेंटर में आणींदासीं, थोरी एडजस्ट कंदासीं। ठीकु आहे, तमामु बहितरीनु ऐं साइज़ थोरी घटाईंदासीं। ओके, हाणे असांखे हिन ई लेयर कॉपी लेयर करणी आहे हिन लिरिक्स जी कॉपी लेयर ऐं उनखां पोइ हाणे असांखे पेस्ट लेयर करिणो आहे। बसि पेस्ट कंदा आहियूं एडजस्ट बीट जे हिसाब सां और निशान ते अची करे घड़ियाल ॾींदासीं। ओॾां ई तीर पियो अथव, वरी असां पेस्ट कंदासीं। इहे असांखे सॼे वीडियो में करे छॾिणा आहिनि। इमोजी सभु एड करे छॾियासीं असां। पर इमोजी जेकर तव्हां एड कयो त तव्हांखे मां ॿुधायां त इमोजी एड करणा कीअं आहिनि। ठीकु आहे, सभ खां पहिरीं त हीअ असांखे इमोजी पियो आहे। जेकर असां हिते इमोजी सां राइट कंदासीं पर के कहिड़ा बि एडिटर मां ते कहिड़ा बि ॾेई थो छॾियांसि। चलो ठीकु आहे, हीअ सही आहे। ठीकु आहे, पर इन जी जेका हिन में कलर्स में ईंदासीं, हिन जी जेको कलर आहे तमामु सफ़ा कटाए छॾींदासीं। जेकर हिन मथे कंदासीं
त हे कमु कोन हलंदो। सही, ठीकु आहे। इहा बि हिकिड़ी ज़रूरी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाइणी हुई। हिन जो असां कलर तमामु घटि करे छॾींदासीं। ओके कयोसीं। ऐं ॿी ॻाल्हि त जेको मां तव्हांखे हीअ जेकी लिंक ॾींदुसि त तमामु तव्हांखे ॻाल्हि वणंदी, मज़ो ईंदो तव्हांखे, पर महिरबानी करे हिन जो जेको कलर आहे तमामु घटि करे छॾिजो। सही आहे, ठीकु आहे। अलावा तव्हांखे वीडियो मुंहिंजो पसंदि ईंदो। ऐं हाणे असांजो आख़िरी स्टेप आहे वरी कैपकट। वरी असां कैपकट में हलंदासीं। असां हीअ वीडियो जंहिं महिल तयारु करे सॼो आख़िर ताईं, उनखां पोइ ऑप्शन में वेंदासीं ऐं पोइ असांखे वीडियो एक्सपोर्ट करिणो आहे। एक्सपोर्ट कंदासीं, वीडियो असांजी तयारु थी वेंदो। ठीकु आहे। पर इहो थोरो ध्यानु में रखिजो त हीअ स्क्रीन बंदि न थिए ऐं कैंसिल बि न आहे करिणो। हीअ तव्हांजी डिस्प्ले ऑन ई हुजे। जेकॾहिं डिस्प्ले ऑन न हूंदी त हे तव्हांजो वीडियो न ठही सघंदो। असांजो आहे आख़िरी स्टेप, वरी असां कैपकट में ईंदासीं। उहो ई वीडियो जेको असां अलाइट मोशन मां एक्सपोर्ट इंपोर्टेड करे आयासीं, उहो वीडियो असां हिते खणी ईंदासीं हेठि। ऐं हिन में जेके मां ट्रांज़िशन ॾींदो आहियां, एनिमेशन ॾींदो आहियां वीडियो में, तमामु सुठियूं लॻंदियूं आहिनि। उहो वीडियो जे हिसाब सां मां ॾींदो आहियां। हिते असां स्प्लिट कंदासीं ऐं हिन में असां एनिमेशन ॾींदासीं कॉम्बो वारी, जेका फर्स्ट में पई आहे पहिरीं पेज। ठीकु आहे दोस्तों। ऐं स्प्लिट एनिमेशन ॾींदासीं पेन ट्वेल, जेका सेकंड नंबर ते पई आहे पेन ट्वेल, फुल करे छॾींदासीं। स्प्लिट कंदासीं एनिमेशन कॉम्बो में, पर हिन में असां फर्स्ट वारी ॾींदासीं। ठीकु आहे दोस्तों। सॼे वीडियो खे ॾियणियूं आहिनि एनिमेशन। हिन में जेका असां एनिमेशन ॾींदासीं उहा ॾींदासीं हिन वारी, तमामु सुठी आहे। उहो हीअ शेक इट वन, शेक वन पंहिंजे हिसाब सां ॾींदासीं जिते असांखे सही लॻे। ऐं उनखां पोइ असांजी जेका आख़िरी एनिमेशन थींदी उहा थींदी असांजी धाबे वारी। हिन में असांखे एनिमेशन ॾियणी आहे, हिन में पेन वारी ॾींदासीं शेक स्पिन रॉक हॉरिज़ॉन्टली पंहिंजे हिसाब सां एडजस्ट कंदासीं। हाणे सही आहे। ऐं उनखां पोइ जेका असांजी आख़िरी एनिमेशन थींदी उहा असांजी आहे कॉम्बो में मोबाइल वारी। तमामु बहितरीनु लॻंदी आहे, तमामु सुठी लॻंदी आहे। मां चवंदो हर वीडियो में उहा ॾियां ऐं काफ़ी वीडियो हुन सां मज़ो कंदो आहे। स्मार्टफोन 3D आहे, असांखे क्लिक करे छॾींदासीं आख़िर में। तमामु सुठो वीडियो लॻंदो आहे हुन सां। ऐं आख़िर में जेका कैपकट जी निशानी उहा असां हितां डिलीट कंदासीं। ठीकु आहे। ऐं जेको हीअ जेका मां जेको हिन में जेको ॾींदो आहियां बेसिक वारी, जेका वाइट फ्लिक्स मां ॾींदो आहियां, वाइट फ्लिक्स पंहिंजे हिसाब सां सेकंड ॾींदासीं 4। हिन में जेका ट्रांज़िशन असां जेका वाइट इफेक्ट हणंदा आहियूं तमामु सुठी लॻंदी आहे वीडियो में। ऐं राग में तव्हांखे बि वणंदी, तव्हां वणंदो पंहिंजे वीडियो में। ॿियो असां हिन में हणंदासीं जंहिं में माना जिथे असांखे सही लॻे उते असांखे हणणी आहे, पंहिंजे हिसाब सां एडजस्ट करणी आहे।
हिते असां 5 रखंदासीं। हिन में बि असां हणंदासीं ट्रांज़िशन वाइट इफेक्ट 0.5 सेकंड्स। ठीक है, बाकी हिन आखिरी में न हणी ऐं जेकी पहिरियों हिकिड़ी ने न आहे, ॿियनि में हणी। ठीक है दोस्तों, ऐं जेका मां टिकटॉक जी जेका टेक्स्ट माणंदो आहियांसि, वाटर मार्क टेम्पलेट आयो ही पियो अथव यूअर अकाउंट, टिकटॉक यूअर अकाउंट। हिन में असां पंहिंजो नालो एड कंदासीं, जेको असांजी आईडी जो नालो आहे। सॉरी यार, कयूम राइट्स 087। ठीक है दोस्तों, ये पंहिंजे हिसाब सां एडजस्ट कंदासीं जिते असांखे सही लॻे, ऐं हिते सही आहे, हिते सही आहे, हिन यूज़ कंदासीं। उन खां पोइ असां हिन टिकटॉक मार्क जी कॉपी कंदासीं, थोरो वक़्तु करे कॉपी कंदासीं। कॉपी कंदासीं, तव्हांजी मर्ज़ी जेतिरियूं बि रखोसि, मां हिन में 3 रखंदुसि पंहिंजे हिसाब सां। ठीक है दोस्तों, ये असांजो वीडियो कंप्लीट थियो। हितां वरी असांखे 1080 करणी आहे रेज़ोल्यूशन, फ्रेम रेट असांखे 3 रखिणो आहे। उन खां पोइ असां ॾिसंदासीं सही थियो आहे, ग़लती त न आहे। मां चलो सही थियो आहे, पर असांखे ऑडियो हिन जो ॿियो खणणो आहे, हिननि जो असांखे वॉल्यूम घटि करिणो आहे, छो जो हिननि में ऑडियो कुझु किथे किथे ख़तम थी थो वञे। असांखे इन ई स्टेटस जो जेको आहे सो सिर्फ़ु ऑडियो रखिणो आहे। एड ऑडियो में ईंदासीं, उन खां पोइ एक्सट्रैक्टेड में ईंदासीं, ऐं हीअ ई असांजो जेको आहे सो ऑडियो पियो वीडियो पियो आहे, जेको असां इंपोर्ट कंदासीं ऑडियो, सिर्फ़ु असांखे साउंड रखिणो आहे। सो काफ़ी ऑडियो सफ़ा साफ़ पियो अचे। काफ़ी वीआईपी ठही वियो, तमामु सुठो ठहियो आहे स्टेटस। हालांकि तव्हांखे पसंदि ईंदो मुंहिंजो वीडियो। ऐं हाणे असां हिनखे एक्सपोर्ट कंदासीं, मतलब तीर जे निशान खणी करे।